डफेड़ पखेड़े तेज़ी सां मुस्तकिम थींदड़ मईशत खे सबूताज़ करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद में भंजरा कंदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाई लाइ क़दमनि खे तेज़ कयो वञे। डफेड़ ऐं फ़साद पखेड़ींदड़नि जी निशानदी जे अमल खे असराइतो बणाइण ऐं पका सबूत हासिल कया वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अमन अमान जी सूरत हाल बाबति आला सतही इजलास खे ख़िताब संदसि बणाए त डफेड़ पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जे दौरान को बि बेॾोही शहरी गिरफ़्तार न थियणु घुरिजे। फ़साद पखेड़ींदड़नि जे ख़िलाफ़ काइम टास्क फोर्स के हर मुमकिन वसीला फ्राहम कया वञनि। वज़ीर आज़म इस्लामाबाद जेल जी अदावत जल्द खां जल्द मुकम्मल करण ऐं फंड फौरी जारी करण की भी हिदायत कर छॾी। जीत चुके हैं, पार्लियामेंट हमारे साथ इसको पास कर चुकी है। रोजाना नई नई बातें नहीं उठाई जाती। अदम इस्तेहकाम वो क्यों ला रहे हैं? हम जो चीज़ तय हो चुकी है उसको मुस्तहकम करना चाहते हैं। वो जो चीज़ तय हो चुकी है उसके मुकाबले में नई नई बातें ला रहे हैं। लिहाजा इस वक्त तक हमें हुकूमत की कोई तजवीज़ कबूल नहीं है, और अगर उन्होंने इसमें तरमीम करने के लिए कुछ हमें दिया, फिलहाल तो मेरी राय ये है कि मैं उनकी तजवीज़ कबूल करा तो बहुत दूर की बात है, चिमटे से भी पकड़ने के लिए तैयार नहीं। मदरसन बाबत असांखे हुकूमत जी का बि तजवीज़ क़बूल न आहे। आलमनि खे विरहाइण जी साज़िश कई थी वञे। रियासत सां टकराव न, पर मदरसनि जी रजिस्ट्रेशन चाहियूं था। FATF ऐं IMF त मदरसनि खे कंट्रोल करण जी कोशिशि थी रही आहे। असां मदरसनि जा बोर्ड्स न, पर हर शागिर्द ऐं मदरसे जो तहफ़ुज़ चाहियूं था। जेवा सरबराह मौलाना फज़ल रहमान जी 4 सदा में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि वणाए त असां मदरसनि जे हक़नि जी जंग विड़ी रहिया आहियूं। 26 यानी तरमीम वक़्तु मदरसनि जे बिल बाबति ॻाल्हियूं थियूं हुयूं। जेके आलिम अॼु इस्लामाबाद में गॾु थिया आहिनि उन्हनि जो एहतराम करियां थो। असां कानून जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। हुकूमत उनखे डफेड़ तरफ़ न वठी वञे। सदर ॿियनि बिलनि ते सही करे सघे थो त इन कानून ते छो नथो करे सघे। PDM जे दौर में इतफ़ाक़ राय सां मदरसनि जो बिल मंज़ूर थियो हो। ये तो 1835 से मुतालबा था कि मदरसे की तालीम को भी हुकूमती सतह पर तालीम तस्लीम किया जाए, क्योंकि हमारी रजिस्ट्रेशन वजारत सनत के साथ होती थी। ये मुतालबा सबका मुत्तफिका था, कोई इसमें ऐसा नहीं था जो ये मुतालबा ना करता हो, क्योंकि मदरसे का काम तालीम है। लिहाजा ये जो एक खौफ हमारे ऊपर हर वक्त मुसल्लत किया जाता है कि कोई बैरूनी एजेंडा आएगा और मदरसा जो है वो कोई एक तिनका है, वो हवा से उड़ के चला जाएगा। मेरे अजीज भाई, मदरसे के साथ तो 30 लाख तलबा वाबस्ता है, लाखों असातिज़ा वाबस्ता हैं। कोई मदरसे को बड़ी बड़ी जामियात इस वक्त यूनिवर्सिटियां मिनहाजुल कुरान को ले ले, मसाइल हैं, हम ये नहीं कहते हैं कि मसाइल नहीं हैं। मसाइल का हल टेबल पे होता है, उसको हल किया जाता है, वो खा बैंक अकाउंट के हवाले से हो, खा किसी और मसले के हवाले से हो। इस्लामाबाद में मदरसनि जी रजिस्ट्रेशन ऐं सुधारनि बाबति आलमनि जो इजलास। आलमनि मुतालबो कयो आहे त मुल्क में मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति मौजूदा निज़ाम बरक़रार रखियो वञे ऐं हुकूमत कंहिं दबाव में अची निज़ाम खे तब्दील न करे। साल 2019 में थियल मुआहिदे में हाणे कंहिं क़िस्म जी तब्दीली मंज़ूर न आहे। मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारो मामिलो तालीम वारी वज़ारत जे मातहत ई रहणु घुरिजे। मदरसनि जे निज़ाम खे परॾेही एजेंडा खां को बि ख़तरो न आहे। मदरसा इस्लाम जा किला आहिनि, उन्हनि जी ज़िम्मेवारी असांजे मथां आहे। पाकिस्तान उलमा काउंसिल जे चेयरमैन अलामा ताहिर अशरफी जो चवणु आहे त ॿाहिरी एजेंडा जो डपु असां मथां अजायो मढ़ियो वियो आहे। केर बि असांखे मजबूर नथो करे त असीं संदन मढ़ियल निसाब पढ़ायूं। 2019 में हुकूमत ऐं आलमनि विच में मदरसनि जे हवाले सां मुआहिदो तय थियो हो। इंसान हुजनि या फ़रिश्ता, PTI ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहे। बानी ॻाल्हियुनि जे लाइ 5 रुकनी कमेटी जोड़े छॾी आहे। जेकॾहिं ॻाल्हियूं न थियूं त 13 दिसंबर ते तरीक़ जे ईंदड़ मरहले जो ऐलान करे छॾींदासीं। PTI अॻवान उमर अयूब जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। शामी सदर बिशारुल असद खे खणी वेंदड़ जहाज़ गुम थियण ऐं संदसि मारिजण जूं ख़बरूं कूड़ियूं साबित। रूस इंसानी हमदर्दी जी बुनियादनि ते खेसि पनाह ॾेई छॾी। बिशारुल असद पंहिंजे कुटुंब समेत मॉस्को में मौजूदु आहे। रूसी ख़बरूं इदारे जी दावा रिपोर्ट में चयो आहे त रूस जूं इख्तियारियूं शामी ऑपोज़िशन नुमाइंदनि सां राब्ते में आहिनि। शामी ऑपोज़िशन दमिश्क में रूसी सिफ़ारतकारनि जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾिनी आहे। शामी सदर बिशारुल असद जे हुकूम जो ख़ात्मो थी चुको आहे। खेसि जवाबदेह थियणो पवंदो। इक़्तिदार जी मुंतक़िलीअ ताईं शामी ग्रुप सां गॾिजी कमु कंदासीं। अमरीकी सदर जो बाइडन जो वाइट हाउस में ख़िताब। चवण त शाम जे पाड़ेसरियुनि जी हिमायत करियूं था। ईंदड़ ॾींहनि में इलाक़ाई अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। बाग़ी लीडर जी अॻवान जो बयानु नोट कयो आहे। जाइज़ो वठी रहिया आहियूं। शाम में ख़तरे ऐं ग़ैर यकीनी वारी सूरत हाल आहे।
अमेरिका ऐं तुर्किया जो शाम जे विढ़ाक ग्रुपनि सां राब्तो जारी रखण ते इतफ़ाक़। अमेरिका जे बचाव वारे वज़ीर जो तुर्क हम मुनसिब सां फ़ोन ते राब्तो। शाम जी सूरत-ए-हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां शाम में मुख़ालिफ़ धुर ग्रुपनि जी हैसियत खे अहमियत हासिल हुअण खे अहम करार ॾिनो वियो। वज़ीर-ए-आज़म जो लेबनानी हम मनसब सां फ़ोन ते राब्तो। शाम में फाथल पाकिस्तानी ज़ियारतुनि जी महफ़ूज़ वापसी जी दरख़्वास्त। शहबाज़ शरीफ़ चयो त शाम में एयरपोर्ट्स बंदि हुजण करे 600 पाकिस्तानी फाथल आहिनि। लेबनान के जरिए संदन वापसी मुमकिन है। लेबनानी वज़ीर-ए-आज़म नजीब मेकाती शहबाज शरीफ के पाकिस्तान जे ॾे वापसी लाइ हर मुमकिन सहकार की खातरी कराए छॾी। आज तक जो हरकत की है इस तरह की जिससे पाकिस्तान को नुकसान पहुंच सके उसकी भी अपनी ख्वाहिश नहीं होगी। कहीं से इसको नोट्स आते हैं, पीटीआई के रहनुमा को ये नोट्स आते हैं और वो हर वो काम करेगा जिससे वो पाकिस्तान को नुकसान पहुंचा सके। 126 दिन का धरना, उसमें क्या उसने सिविल नाफरमानी की कॉल नहीं दी थी। उसने कहा था कि जी पाकिस्तानियों, बाहर अगर पैसा भेजना हो तो बैंकिंग चैनल के थ्रू ना भेजो, आप जो है वो मनी लॉन्ड्रिंग करो, हवाला हुंडी के जरिए भेजो। हर वो काम कर जिससे पाकिस्तान नुकसान पहुंचाओ। फिर चाहे पीटीवी को आग लगाना हो, चाहे रेडियो पाकिस्तान को आग लगाना हो, चाहे 9 में जैसे अंदोनाक वाकयात करने हो, चाहे एम्बुलेंसों को आग लगाना हो, चाहे आपकी हमारी पीपुल्स बस सर्विस को शराय फैसल पे जिस तरह आग लगाना हो। मैं ये कह रहा हूं कि उसका टारगेट ना इदारा है ना पॉलिटिशियन है। इमरान खान का टारगेट वाहिद अगर कोई है तो वो पाकिस्तान है। वो पाकिस्तान को टारगेट करना चाहता है, पाकिस्तान को नुकसान पहुंचाना चाहता है। पाकिस्तान खिलाफ केर केतिरियूं बि साज़िशूं करे सीड़पकारनि जो हुकूमत एतमाद आहे। पीटीआई जा समूरा फ़ैसिला सिविल नाफरमानी में शामिल थियनि था। पीटीआई बानी जे कमनि सां पाकिस्तान खे नुक़सान थी रहियो आहे। पीटीआई जे एहतजाज ऐं धरणनि सां हुकूमत खे नुक़सान थिए थो। नुक़सान ते लॻायो वेंदड़ पैसो अवाम जी बहाली ते बि लॻाए सघिजे थो। फैसल वावदा सुठो इंसान आहे, सुठी सियासत करे थो। सिंध सीनियर वज़ीर शहरजली नाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सदर पारां मदरसनि वारो बिल रद्द करण वारो तासुर ग़लति आहे। ऐवान सदर में बिलनि ते गौर खां पोइ ख़ामियुनि ऐं खूबियुनि जी निशानदी कई वेंदी आहे। मौलाना फज़लुर रहमान जो ट्रैक रिकॉर्ड ठीकु आहे, उन मां सुठी उमेद आहे। हिन कॾहिं बि क़ौमी मिल्कियतुनि खे नुक़सान न पहुचायो आहे। पीपल्स पार्टी जो नून लीग जी हुकूमत जी हिमायत वारो फ़ैसिलो ख़ुशी वारो न हो। उन खां अॻु असां पीटीआई खे गैर मशबूत आच कई हुई, पर उहे सियासी माण्हू न आहिनि। पीटीआई ॾफेड़ वारी पार्टी आहे, उन्हनि जी का बि रैली पुरअमन न हूंदी। सिंध जे तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध हुकूमत 10 मामला गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल में जमा कराए छॾिया। सिंध सरकार मुतालबो कयो त कराची शहर के पिण ऐं सनअती मक़सदनि जे लाइ इज़ाफ़ी पाणी फराहम कयो वञे। कजलालपुर इरीगेशन कैनाल ऐं उन ते डैम जी ॾावत वारो कमु रोकियो वञे। ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 चोबहार ब्रांच कैनाल जी तामीर जो कमु बि रोकण जो मुतालबो। सिंध हुकूमत इहो बि मुतालबो कयो आहे त 91 जे पाणी मुआइदे ते अमल दरामद लाइ अटॉर्नी जनरल जी रिपोर्ट ते अमल कयो वञे। गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल 10 केसनि ते 3 सूबनि ऐं लाॻापियल वज़ारतुनि खां राय तलब करे वरिती। सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चीनी कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। वरी वज़ीर सिंध में सीड़पकारी ऐं तरक़ी जे मौक़नि बाबति वफ़द खे आगाह कयो। सूबे जे अहम शोबनि ज़राअत, लाइव स्टॉक, तवानाई ऐं सनअती पैदावार ते बि वॾे वज़ीर रोशनी विधी। मुलाक़ात में शहर जी टेक्नोलॉजी, दवा साज़ी ऐं तिबी सामान जी सप्लाई बाबति पिणु ख़्यालनि जी ॾे थी। चीनी वफ़द शमसी ऐं हवा मां बिजली पैदा करण वारे मंसूबे में दिलचस्पी ज़ाहिर कई। मुलाक़ात में हर शोबे लाइ गॾियल वर्किंग ग्रुप ठाहिण तोड़े मंसूबनि जी तफ़सीलुनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ फॉलोअप गॾिजाणियुनि जो शेड्यूल ठाहिण ते इत्तफ़ाक़। पाकिस्तान के खिलाफ कितनी भी साजिशें कर ले, लेकिन जो बिजनेसमैन है और वो भी इंटरनेशनल बिजनेसमैन, उसका एतमाद आज भी हुकूमत की तरफ बहाल है और वो डिफरेंट सेक्टर्स में इन्वेस्टमेंट करने के लिए तैयार है। और मुख्तलिफ महकमे जात जो हैं वो उनसे मीटिंग करेंगे। वज़ीर आला साहब ने भी कहा है कि उनको मुख्तलिफ महकमों से मीटिंग्स करें और ताकि ये सारी मीटिंग सिर्फ मीटिंग हद तक ना हो, ये फ्रूटफुल रिजल्ट जो है हम अपने लोगों के लिए, अपने मुल्क के लिए, अपने सूबे के लिए दे सकें। तो ट्रांसपोर्ट सेक्टर में कराची सर्कुलर रेलवे है, वो हमारी टॉप प्रायोरिटी है। इससे पहले हमारी यूटोंग से बात हुई थी जो कि दुनिया की सबसे बड़ी ट्रांसपोर्ट कंपनी है, और उन्होंने भी अपना ये एक इंटरेस्ट शो किया था और हमने उनको कहा कि जी अभी तक आप के यहाँ पे काम चल रहे हैं, लेकिन हम चाहते हैं कि आप कराची में प्लांट लगाएं जिसके ज़रिए लोगों को जो है वो यहाँ पे मैन्युफैक्चरिंग हो, वो हमें बसेस वगैरह सस्ती भी मिले और उसके अलावा हमें जो है यहाँ पे लोगों को रोज़गार भी फराहम हो। हम चाहते हैं कि यहाँ पे बुलेट ट्रेन चलें, कराची से लेकर सक्खर तक
कोई 400 किलोमीटर है, यहाँ पर स्पीड ट्रेन या बुलेट ट्रेन चले, जिसकी वजह से लोगों का सफ़र आसान हो, सस्ता हो और वक्त लोगों का बच सके। सिंध हुकूमत पारां कराची में मेडिकल सिटी ठाहिण ऐं दाबिद इकनॉमिक ज़ोन में सनतूं लॻाइण लाइ 50,000 माण्हुनि खे रोज़गार ॾियण जो ऐलान। सिंध जे सीनियर वज़ीर शरजील इनाम अहमद चयो त कराची में मेडिकल सिटी ठाहे रहिया आहियूं, जिते तिब जे हवाले सां शयूं तयारु थींदियूं। सिहत जे शोबे लाइ $1 अरब जी सीड़पकारी थींदी। दाबिद जी इकनॉमिक ज़ोन में परॾेही सीड़पकारनि दिलचस्पी जो इज़हार कयो आहे। माण्हुनि लाइ रोज़गार जा नवां मौक़िया पैदा थींदा। परॾेही सीड़पकार सरहद, सिहत, ज़राअत, तवानाई ऐं ट्रांसपोर्ट जे शोबनि में सीड़पकारी जा ख़्वाहिशमंद आहिनि। ट्रांसपोर्ट सेक्टर में कराची सर्कुलर रेलवे असांजे तरजीहनि में शामिल आहे। असांजी कोशिशि आहे त कराची खां सखर ताईं बुलेट ट्रेन हले। पीपल्स बस सर्विस लाइ वधीक 40 स्टाफ ठाहे रहिया आहियूं। असांजी कोशिशि हूंदी त माहौल खे बहितर बणाइण लाइ गाॾियुनि जी फिटनेस बि थिए। कंहिं बि गाॾी जी फिटनेस हाणे घर वेठे न थींदी। गाॾी जंहिंजी हूंदी उहा सेंटर ते वेंदी ऐं उनजी फिटनेस चेक थींदी। सिंध जे तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जी मौजूदगी में चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट ऐं समाजी तंज़ीम सरसो विच में सिंध जे वधीक 4 ज़िलनि में गुर्बत जे ख़ात्मे लाइ मुफ़ाहिमती यादाश्तनामे ते सहियूं। ॿियनि ज़िलनि सां गॾु कराची जा ॿाहिरि वारा इलाइक़ा, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद ऐं नौशर अफरोज़ ज़िले बि प्रोग्राम में शामिल थी विया। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पीपी ग़रीबनि लाइ कमु करे रही आहे। 2 लख माण्हुनि खे मुफ़्त शमसी तवानाई वारी बिजली ॾिनी पई वञे। पीपी चेयरमैन हाणे वधीक 5 लख ग़रीब माण्हुनि खे मुफ़्त शमसी तवानाई फ़राहम करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। MDK टेस्ट जो पेपर लीक थियण जी दावा सरासर ग़लति करार। पेपर लीक न थियो आहे। कंहिं वटि सबूत आहिनि त साम्हूं हाणे पाण खे एहतसाब लाइ पेश करण लाइ तयारु आहियां। IBA यूनिवर्सिटी सखर जे वाइस चांसलर आसिफ शेख जी आवाज़ न्यूज़ जे प्रोग्राम एनालिसिस रूम में ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त 8 दिसंबर खां अॻुई टीम अलर्ट हुई। पेपर लीक थियण वारनि अफ़वाहुनि खे फ़ौरी रद्द कयो वियो। 18 दिसंबर ताईं मेरिट जे बुनियाद ते नतीजा जारी कया वेंदा। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी मकानी इदारनि खां तरक़ियाती मंसूबनि ऐं फंड्स जा तफ़सील तलब करे वरिता। PAC लोकल बॉडीज़ खे टेंडरनि खां सवाइ कोटेशन ॾियण ऐं इश्तिहार बिना NIT ॾियण खां रोके छॾियो। निसार खोड़े जी सदारत हेठि सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास थियो। तरक़ियाती फंड्स जो जाइज़ो वरितो वियो। PEC पारां मकानी इदारनि जी कारकर्दगी ते अदम एतमाद जो इज़हार। हैदराबाद डिवीज़न जे ज़िले काउंसिलनि ऐं टाउन कमेटियुनि जे 18 खां 2020 ताईं जी ऑडिट जो जाइज़ो। चेयरमैन निसार खोड़ो चयो आहे त सिंध हुकूमत बल्दियाती इदारनि खे $1 खरब 60 अरब जी सालियानी बजट ॾिए थी, पर उन बावजूदि तरक़ियाती कम नज़र नथा अचनि। जंहिं बि खाते में बेज़ाब्तगियूं हूंदियूं उते PEC कार्रवाई कंदी। जेको खातो ऑडिट रिकॉर्ड फ़राहम न कंदो उन खाते जे ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई कबी। PAC 2 महीननि दौरान 9 करोड़ खां वधीक वसूली करे चुकी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सूबाई वज़ीरनि जूं मुलाक़ातूं। एक्साइज़ एंड टैक्सेशन जे वज़ीर मुकेश कुमार चावला पारां पंहिंजे खाते जी कारकर्दगी जे हवाले सां ब्रीफिंग। ज़राअत, रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि बाबति वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां बि पार्टी चेयरमैन खे पंहिंजे खाते जे हवाले सां कारकर्दगी बाबति आगाही ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी सां सेनेटर मौला बख्श चांडे जी बि मुलाक़ात। सिंध जी सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवा। फ़ौज असांजी आहे ऐं असां फ़ौज जा आहियूं। फ़ौज ई फेडरेशन खे बचाए सघे थी। पाक फ़ौज दहशतगर्दी ख़तमु करण में काफ़ी हद ताईं कामयाब थी आहे। मुल्क जी मौजूदा सूरतहाल में को बि क़ौमी सतह जो लीडर नाहे रहियो। नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियो ऐं उन्हनि जो वधीक ख़्यालु रखो। हुननि जी रूहानी पेशवा पीर पगार जो पिथोरो वेझो ॻोठ लाल मोहम्मद मंगरियो में मुरीदनि खे ख़िताब। चवणु आहे त औलाद खे कंट्रोल कयो, मथां ग़लति सोहबत में न अची वञे। पाड़े वारनि जो हमेशह ख़्यालु रखो। ॾुखे वक़्त में अज़ीज़नि खां वधीक पाड़े वारा ई कमी न आहे। सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जा ट्रायल रोकण बाबति दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। अॻूणे चीफ जस्टिस ते ॾंड लागू। आइनी बेंच 26 आइनी तरमीम जे फ़ैसिले ताईं फ़ौजी अदालतुनि जे केस खे ॿुधणी मुलतवी करण वारी दरख़्वास्त ख़ारिज कंदे केस मोकिलाए छॾियो। सुप्रीम कोर्ट अॻूणे चीफ जस्टिस जवाद ख्वाजा ते $20,000 ॾंड बि लॻाए छॾियो। सीनियर कानूनदान एतज़ाज़ अहसन 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जो फ़ैसिलो थियण ताईं ॿुधणी न करण जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई।
सिक्योरिटी फोर्सेस जो डेरा इस्माइल खान में ऑपरेशन में खारजी मारजी विया SPR मूजिब मुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस को लाची वारे इलाइके में ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान ॿ खारजी दहशतगर्द मारजी विया, हिक खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। मारजी वियल खारजी सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि ते हमलनि में मुलविस हुआ। सकरन वेझो कचो शराब वापराइण सबब 4 ॻोठाणा फौत 2 बेहोश। गुरशाबेग खोसो में कचो शराब वापराइण सबब 6 ॻोठाणा बेहोश थी विया। 6 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक, 2 ॼणनि जी हालत गंज जोगी। फौत थियलनि में इंतज़ार खोसो, सलाम चांडियो, मोरो खोसो ऐं मुश्ताक जोगियो शामिल। SSP शेर बेनज़ीर अब्बास मामले जी जांच लाइ टीम जोड़े छॾी। 2 ॾींहनि अंदरि मामले जी रिपोर्ट जमा कराई वेंदी। कोटकी भरिसां फुर दौरान मुज़ाहिमत करण ते ड्राइवर क़तल, जवाबदार फरार। कचो बुंडी थाणे जी हद में फोरुन पारां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश। मुज़ाहिमत करण ते हथियार बंदन शबीर लोलाई खे फायरिंग करे क़तल करे छॾियो। वाक़िए खां पोइ हथियार बंद फरार थी विया। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। मोरे भरिसां सोलंगी बिरादरी जे 2 हंधुनि में झेड़ो, 1 ॼणो मारिजी वियो। 4 ज़ख़्मी। ॻोठ लालू माछीअ में पैसनि जी ॾेती तां झेड़े दौरान फायरिंग। गोली लॻण सबब बिलावल मारिजी वियो। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारस हवाले। ज़ख़्मी तिबी इमदाद लाइ नवाब शारिफ। ऐं नेतन्याहू गज़ा में जंग ख़त्म करे पर फतह ज़रूर थियणु घुरिजे। अमेरिका जे नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त गज़ा जंग ख़त्म करण लाइ इसराइली वज़ीर आज़म ते ज़रूर दबाव विधो वेंदो। माण्हू 7 अक्टूबर खे विसारे छॾींदा पर उहो होलोकॉस्ट कीअं हो।